ونستغفره ونؤمن به ونتوكل عليه ونعوذ بالله من شرور أنفسنا ومن سيئات أعمالنا من يهده الله فلا مضل له ومن يضلل فلا هادي له ونشهد أن لا إله إلا الله وحده لا شريك له ونشهد أن سيدنا وسندنا وشفيعنا وحبيبنا ورحيمنا ورؤوفنا وشافعنا ونافعنا ونورنا ونور ربنا محمدا عبده ورسوله صلى الله تعالى عليه وعلى آله وأصحابه وأهل بيته وبارك وسلم أما بعد فقد قال الله تبارك وتعالى في القرآن الكريم والفرقان العظيم أعوذ بالله من الشيطان الرجيم بسم الله الرحمن الرحيم ومن يطع الله والرسول فأولئك مع الذين أنعم الله عليهم فأولئك مع الذين أنعم الله عليهم من النبيين والصديقين والشهداء والصالحين وحسن أولئك رفيقا صدق الله مولانا العلي العظيم ये तेरे दिल में कैसी गिरह पड़ी तुझे उससे इतना हसद है क्यों जो नबी के आँख का नूर है जो अली के दिल का करार है कभी पूछ अपने ज़मीर से कभी देख अपने खमीर में जो मिट गया वो यजीद था
जो न मिट सका वो हुसैन है। सभी मोहब्बत सा सलाह शरीफ पढ़ा जो सल्लल्लाहु अलैहि या वसल्लम अलैका या हबीबल्लाह सल्लल्लाहु अलैका या रसूलल्लाह। इज्जत एहतराम के काबिल प्यारा मुसलमान भाइयों, अजीज दोस्तों, यारी मुहर्रम जी इन तारीख ते शाहपुर जहानिया जी इन जामिया मस्जिद में हर साल वांगुर हिन साल भी करबला जी शहीदन जी याद में जलसो हली रहियो आहे। असल में कराईंदड़ वे पाणन संदुन मर्जी आ जेके टूंडीन अचण जे ला खर्च करण जे ला शान बयान करण जे ला शान ॿुधण जे ला पर गरीब दुआ थी कजे त अल्लाह ताला जन दोस्तन हिन अजीम शान जलसे में कोशिश वरती अल्लाह साईं उन्हनि सभिनि जे रिज़्क़नि में रोज़न में बच्चन में मालन में उम्र में औलाद में इज्जत में बरकत अता फरमाए। आवाज़ के मेहरबान काफी देर का वठी आया हूँ। अल्लाह साईं मां के अचण जो सवाब ॾे ॿुधण जो सवाब ॾे। बस बिना के इंतकी गुफ्तगू जी कुरान करीम मां जेका आयतम अवां जे साम्हूं पढ़ी आहे उन में अल्लाह ताला फरमायो त वमन युतिइल्लाह वर रसूल जेके माण्हू अल्लाह ऐं रसूल जी इताअत कंदा आहिनि फरमान बरदारी कंदा आहिनि हुकुम मञींदा आहिनि अञा आसान सिंधीअ में चइजे त चवण कंदा आहिनि अल्लाह जो चए त मां उन्हनि चवण मञींदड़नि खे उन्हनि माण्हुनि सां गॾु रखंदुसि जिन ते मुंहिंजो इनाम आहे जिन ते मुंहिंजो एहसान आहे जिन ते मुंहिंजो करम आहे जिन ते मुंहिंजी महिरबानी आहे। या अल्लाह उहे कहिड़ा बंदा आहिनि जिन ते तुंहिंजा एहसान आहिनि कहिड़ा बंदा आहिनि जिन ते तुंहिंजूं महिरबानियूं आहिनि। अल्लाह से फरमायो हा मिनन नबीयीन या मिन बयानिया यानी नबी वसिद्दीकीन सिद्दीक वशुहदाई शहीद वसालिहीन सालिह। हाणे इन आयत मां मसाला त घणा मालूम थियनि था।
पर मां तव्हां खे ॿुधायां अल्लाह तो फरमाए त नबी मुंहिंजा इनाम याफ़्ता बंदा आहिनि, सिद्दीक़ मुंहिंजा इनाम याफ़्ता बंदा आहिनि, शहीद मुंहिंजा इनाम वारा बंदा आहिनि, सालिह मुंहिंजा इनाम वारा बंदा आहिनि। यानी नबूवत है, नबी बनाइण, नबी हुजण, इहो बि मुंहिंजो इनाम आहे। सिद्दीक़ करण इहो बि मुंहिंजो इनाम आहे। शहीद बनाइण इहो बि मुंहिंजो इनाम आहे। ऐं वली बनाइण इहो बि मुंहिंजो इनाम आहे। भला सुभान अल्लाह न था जो भला नऊज़ बिल्लाहि जो कुझु त जो बि ख़बर पई त शाहपुर में जलसो त हले पियो, ॾाढे अड़ करे चओ सुभान अल्लाह। अदा कहिड़ा कहिड़ियूं शयूं अल्लाह जो इनाम, अल्लाह से नबी बनाया, इहो अल्लाह जो इनाम। आदम साईं खे नबी बनाई, ईसा साईं खे नबी बनाई, तव्हांजी असांजे नबी मदीने जे साईं खे नबी बनाई। नबूवत इनाम आहे, सिद्दीक़ियत बि इनाम आहे। अबू बकर सिद्दीक़ खे सिद्दीक़ बनाई, इहो बि अल्लाह जो इनाम आहे। बीबी मरियम जे नाले आयो आहे त उहा सिद्दीक़ा हुई, इहो बि ख़ुदा जो इनाम आहे। ऐं नबीअनि जे लाइ आयो आहे त उहे सिद्दीक़ आहिनि, इहो बि ख़ुदा जो इनाम आहे। वरी शहादत पे जेके माण्हू ॾिसी करे डिॼी वेंदा आहिनि, अवा लाचारा जो मूंखे मां मरां, मूंखे कहिड़ो लाचारा जो मां वञी अल्लाह जे दीन जे कम में पवां। अल्लाह से फरमायो त ज़ाहिर में त तव्हांखे इहा शहादत है महनू थी लॻे, मौत खां तव्हां डिॼो था, पर हक़ीक़त में शहादत अल्लाह जो इनाम आहे, मुंहिंजो एहसान आहे, मुंहिंजो फज़ुल आहे, मुंहिंजी महिरबानी आहे। इन ई बुनियाद ते, मज़मून ते, मौज़ूअ ते मां तव्हांखे नबी साईं जी हिकिड़ी हदीस ॿुधायां, पर तव्हां सलाह शरीफ़ पढ़ो त मां तव्हांखे मदीने वारे साईं जी हदीस पढ़ी ॿुधायां। वॾे आवाज़ सां पढ़जो, आख़िर ताईं का बि ज़ुबान ख़ामोश न रहे। सभई पढ़ायो सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अलैका या हबीब अल्लाह। मुझे महबूब मदीने जे ताजदार पाण फरमायूं, जॾहिं तव्हांजा भाइर सहाबी उहद जे जंग में शहीद थिया, जंग में खुदा जे मिलियल इनाम शहादत खे कबूल कयूं। अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात उन्हनि शहीदनि जे रूहनि मुबारकनि खे सावन पखियुनि जे पेटनि में रखियो, जेके जन्नत में घुमनि पिया। तरीदु अनहारल जन्नती, जन्नत जे नहरुनि ते हलनि पिया। केॾी महिल हिकिड़ी नहर ते, केॾी महिल ॿी नहर ते, केॾी महिल टी नहर ते। वरी फरमायो जन्नत जे मेवनि मां खाइनि पिया। अल्लाह जे हबीब जा गुलाम जेके जन्नत जे नेमतुनि सां सरफराज पिया थियनि, मुंहिंजे महबूब फरमायो वरी मोटी ख़ुदा जे अर्श जे हेठां जेके नूरानी उन्हनि जे लाइ अल्लाह ताला किंदील ठहराया, उन्हनि किंदीलनि में उहे अची रहनि पिया, घुमी खाई पी नहरुनि मेवनि तां सभिनी खां मोटी करे वरी पंहिंजे रब करीम जे दीदार में मवहा। शाहपुर वारो ओ शाहपुर वारो, यारी मुहर्रम जे तारीख़ ते अचण वारो, इमाम आली मक़ाम जे शान खे ॿुधी पंहिंजे दिलनि खे मदीनो बणाइण वारो, उन्हनि शहीदनि तमन्ना कई त या अल्लाह असांजे पोयनि खे, शाहपुर वारनि खे, मुक़ीम ॻोठ वारनि खे, अहिड़े हिसाब सां मोरे वारनि खे, काइनात जे ज़रे ज़रे वारनि खे
की खबर पई त शहादत अल्लाह जो इनाम, शहादत अल्लाह जी मेहरबानी, शहादत अल्लाह जो फज़ल है। अल्लाह ताला फरमायो ओ मुझे महबूब जा दीवानो, ओ मुझे महबूब जा गुलामो, ओ आका जा परवानो, घबरायो न, मां मदीने जे मीर जे ज़रिए पोयन ईदरन खे ॿुधायां थो त शहादत खां टिजूर न, अटूर न, मुड़ूर न, ज़ाहिर में त उन्हनि जी मुठी हिकिड़े हंधि पई आहे, हथ ॿिए हंधि पिया आहिनि, पेर टे हंधि पिया आहिनि, उज़वा कटिया पिड़िया पिया आहिनि। अल्लाह ताला फरमायो ज़ाहिर में त तव्हांखे मोल था लॻनि पर हक़ीक़त में मोल न आहिनि। शहीद मुंहिंजे दरबार में ज़िंदा आहिनि, उन्हनि खे नेमतूं बि ॾींदो आहियां त पंहिंजे जल्ब ऐं दीदार सां बि नवाज़ींदो आहियां।